हिंदू न्याणियूं अगवा करण, जबरन मज़हबी तब्दीली, जबरन मज़हबी तब्दीली, जबरन मज़हबी तब्दीली, जबरन मज़हबी तब्दीली। कराची में हिंदू न्याणियुनि जो जबरी मज़हब तब्दीली ख़िलाफ़ सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो, जंहिंमें सियासी पार्टियुनि ऐं समाजी अॻवाननि शिरकत कई ऐं ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान में जबरी मज़हब तब्दीली हिकु तमामु वॾो मसइलो आहे। जीअं त ताज़ो जैकबाबाद मां महकुमारी खे अगवा करे 3 ॾींहं बाद ज़ाहिर कयो वियो। महकुमारी जी घटि उमिरि आहे जंहिं ते मज़हब कीअं तब्दील करायो वियो आहे। जैकबाबाद में शहरियुनि पारां एहतजाज कयो वियो, उन में हिंदू नौजवाननि मथां पुलिस तशदुद करे गिरफ़्तार करे वई। हिन मुल्क में हिंदुनि लाइ अलॻि ऐं मुसलमाननि लाइ अलॻि कानून जुड़ियल आहे। हिंदुनि खे सिंध मां लॾाइण जी साज़िश आहे। अॼु सिविल सोसाइटी जा माण्हू ही जेको कराची प्रेस क्लब एहतजाज कनि था, यकीन उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ कनि था। ॿी आउं तव्हांखे ॿुधायां, तव्हां वटि शायदि ॼाण न हुजे त छोकिरी थी आहे ऐं हुनजो ज़ोरी परणो करायो थो वञे, उल्टो उते जेकर माण्हू एहतजाज कयो आहे त उन एहतजाज करण वारनि ते जेको आहे सो एफआईआरूं ऐं चवंदा तव्हां रियासत मुखालिफ़ नारा आया आहिनि। जेका ज़्यादती आहे असां इहा अपील कंदासीं, गुज़ारिश कंदासीं इदारनि खे बि ऐं उतां जी जेका पुलिस आहे त उहो तहक़ीक़ कनि त मुमकिन आहे को साज़िशी माण्हू हुजे, मुमकिन आहे को शरारती माण्हू हुजे। छाकाणि तव्हां जीअं चयो त हिंदू कम्यूनिटी हिकिड़ो कारोबारी माण्हू आहिनि, त उन्हनि जो जेको आहे सो रियासत मुखालिफ़ कॾहिं ज़िंदगी भर नारो न लॻो आहे ऐं उन्हनि जे बुनियाद ते उनखे हिरासा करणु, उनखे वधीक ख़ौफ़ज़दा करणु। हिकु त उन्हनि जूं न्याणियूं अगवा थियनि, ॿियो वरी रियासत उनखे ख़ौफ़ में रखणु चाहे थी, जंहिंजी असां न सिर्फ़ु मज़म्मत था कयूं पर इहो रियासत खां घुर था कयूं त हिननि ग़रीबनि सां इंसाफ़ थियणु खपे, हिन धरती धड़नि सां इंसाफ़ थियणु खपे। ऐं सिंध जेका मां सम्झां थो त असांजी जेको आहे सकाफ़त खे, असांखे कल्चर खे चेंज करणु था। सिंध जेको आहे उहो अमीन रही आहे, मोहबत जी अमीन रही आहे। सिंध जेको आहे उन कॾहिं बि जेको आहे सो मज़हब खे जेको आहे सो उन ते हावी थियणु ॾिनो आहे। सालनि खां असांजो नंढो ॻोठ, मिसाल सॼी सिंध में नंढे ॻोठनि में तव्हां वेंदो, अॼु बि हिंदू ऐं मुस्लमान जेके सिंधी आहिनि पाण सां गॾु गमी शादी मरणा परणा उहो हिक ॿिए सां गॾु रहनि था। त हीअ हथ जी बाहि केतिरो हुनखे माना ॿारण जी कोशिशि कंदा। इन करे हथ जी बाहि ॿारण जे बजाए माण्हुनि खे इंसाफ़ फ़राहम कनि ऐं माण्हुनि खे जॾहिं इंसाफ़ न थींदो त यकीन बग़ावत थींदी। पहिरियों त मां तव्हां सां जी इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ सुवाल सां बि न आहियां त को हीअ पिसिंद जा पढ़ण आहिनि, हीअ ज़्यादती आहे, हीअ अगवाओ आहिनि। ऐं ॿियो जेका एजाज़ ॻाल्हि कई त हीअ सॼी सिंध में सभिनी सां ज़ुल्म आहे, ईअं न आहे। मिसाल आहे सिंधी मुस्लमान सां मज़हब जे नाले ते ज़ुल्म नथो थिए। ॿिया ज़ुल्म जॾहिं थियनि था त उन ई में सॼी सिंधी क़ौम अचे थी, त उन ई क़ौम में सिंधी हिंदू बि अचे थो। सिंधी हिंदू जेको आहे उन सां ॿिटो ज़ुल्म आहे। हिकिड़ो उहो एज़ अ क़ौम, एज़ अ नेशन जेको सिंधी क़ौम भोगे थी, ॿियो उहो जेको मज़हब जे नाले ते 47 खां वठी अॼु ॾींहं ताईं जारी आहे। स्पेशली जॾहिं लियाकत अली ख़ान वज़ीर आज़म थियो ऐं उन ऑब्जेक्टिव रिज़ोल्यूशन जेके आइन में शामिलु कयूं, उन खां पोइ जेको हिते रहंदड़ जेतिरे बि ॿिनि मज़हबनि जा माण्हू आहे, हिंदू थिया, ईसाई थिया, अहमदी थिया, त हू जेको आहे उन्हनि खां इहो हक़ी खसियो वियो त भई हू कॾहिं ख़्वाबु ॾिसी सघनि त हू हिन मुल्क जा हुकुमरान थी सघनि था। मां सम्झां दुनिया में किथे बि ईअं न हूंदो त कंहिं शहरी खे ख़्वाबु ॾिसण जो बि हक़ु न हुजे। माना हिते असां जेके बि ॿिनि मज़हबनि जा माण्हू आहियूं, जंहिंजो रियासत जे मज़हब सां तालुक़ु न आहे, उहे 3 चौथे दर्जे जा शहरी आहिनि। हीअ जेके वाक़िया न्याणियुनि जा थियनि था, हीअ हिकिड़ो उहो सिलसिलो आहे जेको 47 खां शुरू थियो त बाबा हिंदुनि खे भॼाइणो आहे। ऐं जेकी रियासत जी जेकी थ्योरी हुई हिंदू दुश्मनी, हिंदुस्तान दुश्मनी न, हिंदू दुश्मनी, जंहिं त हिंदू ऐं हिंदुस्तान ॿ जुदा शयूं आहिनि, का हिकिड़ी शइ न आहे। थियण त ईअं घुरिजे उन्हनि खे जेकॾहिं रियासत खे भारत सां इशू आहे त उहे इंडिया दुश्मनी ते उन्हनि जी हुजणु डॉक्ट्राइन हुजणु घुरिजे आहे। पर बदकिस्मती आहे छो जो इंडिया में पाकिस्तान खां वधीक मुस्लमान रहनि था पिया। इन जे करे उन्हनि जेकी पंहिंजी डॉक्ट्राइन रखी आहे उहा हिंदू दुश्मनी ते रखी आहे। ऐं उन्हनि जी इहा ई पॉलिसी जेकी 47 आहे त बाबा हिंदुनि खे कंहिं बि हालत मां सिंध छॾाइणी आहे। ऐं हीअ उन जी कड़ी आहे जेके असांजी न्याणियूं खां 14 साल जो ॿारु कहिड़ो पिसिन जो पढ़णो करे सघे थो। तव्हां असां सभु ॻोठाणा माण्हू आहियूं, असांजा पंहिंजा हिकिड़ा सिस्टम्स आहिनि, रीतू रवाजूं आहिनि। उन ई में त असां ज़िंदगी में कॾहिं कोन ॾिठोसीं त अॻे में कॾहिं 12-13 साल जी छोकिरी पिसिन जो पढ़णो कयो हुजे। भला केतिरियूं बि तव्हां मूंखे ॿुधायो 7-8 दर्जे जूं मुस्लमान छोकिरियूं जन पिसिन जा पढ़णा कया हुजनि। हीअ अगवा आहिनि। अगवा खां पोइ रियासती इदारा जेतिरा बि आहिनि, पुलिस एजेंसियूं, कोर्टूं, सभु हुन में बराबरि जा हिसेदार बणिजी था वञनि। मिसाल जॾहिं हीअ महक जैकबाबाद जी छोकिरी अदालत में पहुचे थी ऐं पहिरें ॾींहुं चए थी पई त मां जेको आहे पंहिंजे वालिदीन सां वेंदमि,
त जज जेको आहे चए थो न बाबा छोकिरी जेको आहे विफले थी पई ऐं बयानु सही न थी ॾिए, उनजो सुभाणे खे बयानु वठो। जॾहिं सुभाणे में अदालत में अचनि था त सवें जी तादाद में जेको आहे मज़हबी इंताब पिसंद अचनि था ऐं छोकिरी खे जज जेको आहे शेल्टर होम में ॾिए थो। मूंखे इहो ॿुधायो फ़र्ज़ु कयो, छा हिकिड़ो कन्वर्ट थियल ॿार, सुभाणे को ॿार मां आहियां, मां मुस्लमान थियां थो, मुंहिंजो मतिलबु इहो आहे त मां पंहिंजी ज़ाल सां, पंहिंजे पुट सां, पंहिंजे माउ पीउ सां गॾु न रहां ऐं मूंखे कोई मोला, कोई जेको आहे दहशतगर्द, कोई मज़हबी इंताब पिसंद मियां बिठो पीर अयूब सरंदी जहिड़ो माण्हू चए न बाबा हाणे जीअं त तूं मुस्लमान थियो आहे तंहिंजे करे तोखे रहणो असां वटि आहे। बाबा जेकॾहिं महक मुस्लमान थी, बाबा असां फ़र्ज़ु कयो, अज़्यूम था कयूं, असां चऊं था न हीअ ज़बरदस्ती थी आहे, बाबा हू थी त पोइ हुनखे तव्हां जेको आहे माउ पीउ वटि रहणु ॾियो आहे शेल्टर होम में छो? जॾहिं त पाक सिंध जो आइन चए थो त जेको सिंध में कानून पास थियो चाइल्ड रिस्ट्रेंट मैरिज, त उन जे मुताबिक़ त ही शादी जो आहे क़ाबिल क़बूल ई कोन्हे। माना जॾहिं तव्हां वटि हिकिड़ो कानून आहे त उहो हिंदुनि जे लाइ जुदा छो, मुस्लमान लाइ जुदा छो? छा जेके हिंदू आहिनि हिन मुल्क जा शहरी न आहिनि, हू कोई अफ़गानी आहिनि, बर्मी आहिनि, या जॾहिं त हज़ारनि सालनि खां हिन धरती ते रहण वारनि खे उन तव्हां साॻियो कानून मुस्लमान जे लाइ हिकिड़ो, हिंदुनि जे लाइ ॿियो, हीअ छा मसइलो आहे? त तव्हां वटि कानून हुयो छोकिरी खे शेल्टर होम में जल्दी छॾे माउ पीउ जे हवाले कयो वञे, 18 साल खां पोइ हुनजो बयानु वरितो वञे, 4 साल पूरा हू पंहिंजे माउ पीउ वटि, 18 सालनि खां पोइ हू जेकॾहिं चए थी बाबा मां शादी कई आहे त भली लख दफ़ा कई वञे ऐं उन कानून ते अमल कयो वञे, उनजे मुलानी जो निकाह करायो आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं उनखां पोइ जेको आहे जज ते बि जेको आहे सुप्रीम कोर्ट खे एक्शन खणणु घुरिजे त बाबा कानून हुजण जे बावजूदि तूं जेको आहे इहो अमल कीअं कयो, उनखे शेल्टर होम में कीअं मोकिलियो? सिंधु सागर सिंध सुजाग फोरम जी फिनांस सेक्रेटरी कराची डिवीज़न जी। जीअं त केतिरी अरसे खां ही जॾहिं खां रियासत वजूद में आई आहे तॾहिं खां हिंदू भाइरनि सां नाइंसाफ़ी थियनि थियूं ऐं हिन सां गॾो गॾु 1 साल खां जेके नियाणियूं जेके आहिनि मज़हबी तौरु ज़बरदस्ती उनजो मज़हब मटाए करे हुननि खे मतिलबु उलझायो थो वञे हिन में। हाणे तव्हां ॿुधायो 14 सालनि ऐं 18 सालनि में कहिड़ी मैच्योरिटी हूंदी जंहिंमें इंसान मज़हब मटाए सघे थो, हिनखे मज़हबनि जी ख़बर पइजी सघे थी। इहो हिकु वॾो जबर आहे हिंदू नियाणियुनि जे मथां ऐं उन्हनि जे वालिदेन जे मथां। त 14 सालनि जी उहा मैच्योर ई न आहे त अनमेच्योरिटी में तव्हां मज़हब जी उनखे डेफिनेशन कीअं सम्झाईंदो? सो इहो असां सम्झूं था त इहो बिल्कुलु हिकिड़ो हिंदू भाइरनि खे हितां तंग करे कढण जी साज़िश आहे। जेसीं ताईं हिन स्टेट जो जेको रिलीजन वारो जेको कॉन्सेप्ट आहे उहो क़ाइमु रहंदो तेसीं ताईं इहे वाक़िया न रखिबा, छो त दुनिया सॼी जे अंदरि स्टेट्स सेक्युलर थींदियूं आहिनि, उहे रिलीजियस बुनियादनि ते न ठहंदियूं आहिनि। जॾहिं बि कंहिं बि रियासत खे तव्हां मज़हब जो लबादो पाराईंदव त उते लाज़मी आहे त उन मज़हब जे मञींदड़नि खां अलावा ॿियनि मज़हबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि सां जेको आहे नाइंसाफ़ी थींदी, ज़ुल्म थींदो ऐं ॾाढु जबर थींदो। ऐं असां इहो ई सम्झूं था त उनजो बुनियादी कारण बि इहो ई आहे त हिते जेको सिंधी ख़ासि तौर ते जेके हिन धरती जा असल वारिस आहिनि, सिंधी हिंदू जेके आहिनि, उन्हनि जी नियाणियुनि खे प्यार पढ़ण जे जेके नाले में बुनियादी तौर ते इहो प्यार पढ़णो न आहे पर अगवा आहे। उन्हनि खे जबरी तौर ते अगवा करे उन्हनि जे मज़हब खे मटायो थो वञे। हिकिड़ो बालिग ॿार आहे ई कोन्हे, कोई नियाणी बालिग ई कोन्हे का, हुनखे पंहिंजे मज़हब जे बारे में ई ख़बर न आहे, उनखे यकदमि ॿिए मज़हब जे बारे में एतिरी किथां ॼाण अची वई, उन मां मुतासिर बि थी वई ऐं यकदमि हुन वरी प्यार पढ़णो बि कयो ऐं मज़हब खां मुतासिर थी करे। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। भला जेकर एॾो मज़हब मुतासिर कंदड़ आहे त पोइ भला हिंदू नौजवान मुस्लमान छो नथा थियनि ऐं उन्हनि खे तव्हां भला पंहिंजे मुस्लमान नियाणियूं शादी छो नथा करायो? इहो पंहिंजी जॻह ते हिकिड़ो वॾो सुवालु आहे। मां सम्झां थो त इन में स्टेट ख़ुदि मुलवस आहे, स्टेट जा उहे अंसर मुलवस आहिनि जंहिंमें ख़ुदि ॿिया मिठू खां वेंदे करे सरहंदी खां वेंदे करे ॿिया वॾा वॾा जेके उन में पायोनीर्स माण्हू आहिनि जेके जिन जो कमु इहो आहे त सिंध जे अंदरि मज़हबी तफ़रक़ा पैदा करणु ऐं नफ़रतुनि जो ॿिज छॾणु ऐं मज़हब जे नाले ते नियाणियुनि खे अॻुवा करण जो सवलो तरीक़ो आहे जो सुभाणे उन ते केरु ॻाल्हाए बि नथो सघे। जेकर ॻाल्हाईंदो उन्हनि खे काफ़र जी फतवा ॾींदे वरी देरि नथा कनि। सभ खां पहिरियों त इन वाक़े जी सख़्तु लफ़्ज़नि में निंदा कयां थो। बाक़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त सॼी दुनिया जे अंदरि सेक्युलर माहौल आहे ऐं उन में हिकिड़ी शइ तय आहे त बाबा शादी हिकिड़ो समाजी रिश्तो आहे, उन में मज़हब जो को तालुक़ु न आहे। जेकॾहिं छोकिरो छोकिरी बालिग आहिनि भले कंहिं बि मज़हब सां हुजनि, सॼी दुनिया जे अंदरि ख़ुदि हिंदुस्तान जे अंदरि बि ईअं थिए थो जेकॾहिं हिंदू ऐं मुस्लमान आहिनि या यहूदी ईसाई कंहिं बि मज़हब जा आहिनि, पर जेकॾहिं छोकिरो छोकिरी राज़ी आहिनि त हू पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां बालिग हुजण जे खां पोइ हू शादी करे सघनि था। उन ते कंहिंखे बि एतिरा न आहे, न हुनजे वालिदेन खे, न स्टेट खे,
इन सिस्टम खे। असां वटि इहो शइ न हुजण जे करे मां सम्झां थो हिकिड़ो बुनियादी सबबु इहो आहे त उन करे जेसीं ताईं हीअ रियासत जेका पॉसिबल ई न आहे त उहा सेक्युलर बणिजे, छो जो हीअ रियासत बुनियाद परस्त रियासत आहे, मज़हबी बुनियादनि ते जेका जुड़ियल रियासत आहे, जेसीं ताईं उहो स्ट्रक्चरल उनजी तब्दीली नथी अचे तेसीं ताईं मां नथो सम्झां हीअ वाक़िया रुकी सघजनि था। ऐं असां हिन वाक़ियनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ब्रेन वॉशिंग जेका आहे उहा दुनिया जे अंदरि तमामु वॾो जेको आहे सो इशू थी वई आहे। ऐं हीउ जेको अमल असां वटि थिए थो मुस्लमानियत जे नाले में या इस्लाम क़बूल करण जे नाले में, उहो बुनियादी तौर ते इनखे मां पर्सनली सम्झां थो त इहा हिकिड़े इंडस्ट्रीअ जे तौर ते कमु हले थो। डर कीअं मां कहिड़ी ज़रूरत थी पवे मियां मिठूअ जे पुट खे त उहो जेको आहे सो अची हाला में कंहिं हिंदू छोकिरीअ जे मज़हब मटाइण वारे में मुदाख़लत करे ऐं कोर्ट में वञी पेश थिए, या अमरोट वारनि खे कहिड़ी ज़रूरत आहे त महकुमारीअ जे केस में जेको आहे सो 20 मुला अची कोर्ट में बीह रहनि ऐं जज ते प्रेशर विझनि, ऐं पोइ असांजा जेके आहिनि से बार काउंसिलूं ऐं ॿियूं टियूं उहे बि सभु इस्लामी जुनूनियत में अची वञनि। त बुनियादी तौर ते इहा हिकिड़ी इंडस्ट्री आहे, इन जे पोयां जेको आहे डॉलर कमु थो करे, इन जे पोयां पैसो कमु थो करे, इन जे पोयां जेके बि नियतियूं आहिनि उहे बुनियादी तौर ते ई आहिनि त हिते हिंदू जेके आहिनि उहे हज़ारा साल खां हिते रहनि था, मज़हबनि खां बि अॻु खां वठी रहनि था। उहे मोहनजे दड़े जा वारस आहिनि, उहे महरगढ़ जा वारस आहिनि, उहे हड़प्पा जा वारस आहिनि। हितां खां वठी तिब्बत ताईं जेका आहे कराचीअ जे सिंधी समुंड खां तिब्बत ताईं सिंधू तहज़ीब आहे, ऐं उहा तहज़ीब असांखे ॿुधाए थी त हिंदू हितां जा वारस आहिनि। उन वारसनि खे ज़बरदस्ती जेकॾहिं तव्हां मज़हब मटाइण ऐं ॿियनि मामलनि में हाणे ख़ौफ़ में था आणियो त तव्हांजी नियत ई आहे त तव्हां हितां हिंदुनि खे हाणे मिसारणु था चाहियो। उहो हिंदुनि खे नथा मिसारियो, तव्हां बुनियादी तौर ते सिंध जे असुल सिंधी वारसनि खे मिसारियो था। जेकॾहिं सिंध जे वारसनि खे मिसारींदव त इन जी माना त तव्हां जेके बि बर्मा मां हिंदुस्तान मां ऐं सॼी दुनिया मां माइग्रेट करे माण्हू हिते आया आहिनि, जिन हिते इंतिहा पसंदीअ खे जेको आहे परवान चढ़ायो आहे, जिन हिते ॿियूं बिदतूं ऐं किराहतूं आंदियूं आहिनि, जिन हिते दहशतगर्दी आंदी, जिन हिते लिसानी दहशतगर्दी कई, इन्हनि सभिनी जे हवाले सिंध करणु था चाहियो। ऐं तव्हां सिंध जे असुल वारसनि खे जेको आहे महकुमारीअ जे केस में असां पाण जैकबाद में हुयासीं त असां उते बि ॾिठो त जेको आहे सो को बि इंसाफ़ न पियो थिए। इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा ई त भई असांखे अखियुनि ते जेकॾहिं महकुमारी पाण दिलि सां इस्लाम क़बूलियो आहे ऐं जज खे हुन जॾहिं चयो त मूं इस्लाम क़बूलियो आहे, सुठी ॻाल्हि आहे, पर हूअ जीअं त नंढी आहे 18 सालनि खां, हूअ अर्ली मैरिज हुनजी थी नथी सघे, ऐं हू हफ़्तो जेका हूअ अली रज़ा सोलंकीअ सां रही आहे त उन रेप कयो आहे, उन ते रेप जो केस दाख़िल थियणु घुरिजे। ऐं अर्ली मैरिज जे ॾोह में न फ़क़ति जेको आहे सो अली रज़ा सोलंकी पर उनखे जा सहूलियतकार जेका गादी आहे अमरोड शरीफ़ जी, उन्हनि सहूलियतकारी कई आहे, उनखे पाण वटि पनाह ॾिनी आहे। शिकारपुर में JUI वारनि उनखे पाण वटि रहायो आहे, गुलशर ॻोल्हे उन्हनि खे झटपट में रहायो आहे। मां सम्झां थो त अर्ली मैरिज जे कानून तहत जेको सिंध असेंबलीअ मां कानून मंज़ूर थियल आहे, उन कानून तहत गुलशर ॻोल्हे खां वठी अमरोट जे गादी नशीन खां वठी JUI जे उन्हनि अॻुवाणनि ताईं सभिनी खे गिरफ़्तार करे ऐं हुननि वधीक चयो त घटि उमिरि मज़हब तब्दील कराइणु कानून में ई आहे, जंहिं त न्याणी जी उमिरि 18 साल खां घटि आहे। उन बावजूदि हुनजो मज़हब तब्दील करायो। असीं मुतालबो कयूं था त हिंदू नौजवान खे आज़ादु कयो वञे ऐं जबरन मज़हब तब्दीली में मुलस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बाग़ी सागर पंवार, वाई साहब, सिंध TV न्यूज़, लंदन, कराची।